निगरान वफ़ाक़ी सरकार पारां कोरोना जे नए वायरस के मुंहुं ॾियण लाइ सिहत बाबति आलमी कॉन्फ्रेंस कोठाइण जो ऐलान। मुर्तज़ा सोलंकी चयो त ग्लोबल हेल्थ कॉन्फ्रेंस 11 ऐं 12 जनवरी ते थींदी। कॉन्फ्रेंस पाकिस्तान में कोठाइण असांजे लाइ एज़ाज़ जी ॻाल्हि आहे। डॉक्टर नदीम जान चयो आहे त कोरोना खां पोइ सिहत जो शोबो सख़्तु ॾुखियाईनि जो शिकार आहे। वैक्सीन ज़रूरत मूजिबि न पई ठहे। सिहत बाबति मसइलनि जे हल लाइ जोगा क़दम खयां पिया वञनि। 190 मिलियन पाउंड केस में पीटीआई जे इश्तिहारी करार ॾिनल 6 जाबदारनि जा समूरा सासा मुंजमद करण जो हुकुम। एहतसाब अदालत फराह गोगी ऐं ज़ुल्फी बुगारी जा बैंक अकाउंट्स मुंजमद करण जो हुकुम ॾियो। शहज़ाद अकबर, वकील ज़िया नसीम ऐं ॿियनि जा दाइमी गिरफ़्तारी वारंट जारी। एहतसाब अदालत जाबदारनि जे नाले सां रजिस्टर्ड गाॾियूं बि ज़ब्त करण जो हुकुम ॾिनो। पीपल्स पार्टी अॼु डेरा बुगटी में सियासी ताक़त जो मुज़ाहिरो कंदी। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी समेत मरकज़ी ऐं सूबाई क़यादत जलसे खे ख़िताब कंदी। सियासी ऐं क़बीलाई शख़्सियतनि जी पीपी में शमूलियत जो इम्कान। इंट्रा पार्टी इलेक्शन कलअदम करार ॾियण ऐं बेट जो निशान वापसि वठण ख़िलाफ़ पीटीआई जी दरख़्वास्त ते ॿुधणी। पीटीआई वकील जे बैरिस्टर गोहर जे अचण ताईं ॿुधणी में वक़्फ़ो करण जी इस्तदा। पेशावर हाई कोर्ट कुझु देर लाइ ॿुधणी मुलतवी कई। तोशाखाना ऐं 190 मिलियन पाउंड स्कैंडल रेफरेंस जी ॿुधणी अडियाला जेल में अॼु थींदी। एहतसाब अदालत जो जज मोहम्मद बशीर ॿिन्ही रेफरेंसिस ते ॿुधणी कंदो। तोशाखाना रेफरेंस में पीटीआई बानी ऐं बुशरा बीबी ते फ़र्द जुर्म लागू थियण जो इम्कान। क़ौमी असेंबली जी अॻूणी स्पीकर फहमीदा मिर्ज़ा जे पुटनि हसनैन मिर्ज़ा ऐं हसाम मिर्ज़ा जा नामज़दगी काग़ज़ मंज़ूर। इलेक्शन ट्रिब्यूनल कराची हसाम मिर्ज़ा ऐं हसनैन मिर्ज़ा जा नामज़दगी काग़ज़ रद्द करण वारा आरोज़ जो फ़ैसिलो खे कलअदम करार ॾिनो। रिटर्निंग ऑफिसर NA 223 तां हसाम मिर्ज़ा ऐं PS 70 तां हसनैन मिर्ज़ा जा नामज़दगी काग़ज़ रद्द करे छॾिया हुआ। इसराइल जा हमला जारी। दीर बला में अल-अक़सा अस्पताल वेझो ड्रोन हमलो। अल-मग़ाज़ी, अल-नसीरात ऐं अल-बवरेज पनाहगीर कैंपनि ते बमबारी। 24 कलाकनि में 250 फ़लस्तीनी शहीद, 510 ज़ख़्मी। ओलह पट्टी में वधीक 3 फ़लस्तीनी शहीद थी विया। शहीदनि जो अंग 23,000 खां वधी वियो। 59,000 खां वधीक ज़ख़्मी। कोटड़ी में अफ़सोसनाक वाक़ियो। घर मां ज़ाल मुड़ुस ऐं नीगर जा गला कपियल लाश। सिकंदराबाद जे आबाद कॉलोनी में मसवाड़ जे घर में रहंदड़ इल्ताफ़ गोरी, संदसि घरवारी मीना ऐं 8 वरियनि जे आदिल जा गला कपियल लाश मिलिया। इतलाउ ते पुलिस पहुची लाश खां अस्पताल मुंतक़िल करे छॾिया। वारदात में इस्तेमाल थियल छुरो अमेरिकी परॾेही वज़ीर एंटोनी ब्लिंकन इसराइल पहुची वियो। तुर्किया, यूनान, उर्दन, कतर, UAE ऐं सऊदी अरब खां पोइ तलबी पहुतो। उन खां अॻु सऊदी वली अहद सां मुलाक़ात कई। मोहम्मद बिन सलमान गज़ा में फ़ौजी ऑपरेशन बंदि करण ते ज़ोर ॾिनो। एंटोनी ब्लिंकन जो चवणु हो त इसराइल अरब लाॻापा मामूल ते आणण लाइ आज़ाद फ़लस्तीनी रियासत ज़रूरी आहे। सऊदी अरब समेत ॿियनि मुल्कनि खे इसराइल सां सिफ़ारती लाॻापनि में दिलचस्पी आहे। मीरपुर ख़ास भरिसां हैदराबाद रोड ते कार जो बीठल मंज़र सां टक्कर। GD अकवाल जो पुटु फोत। हादसे में सैद बाबू शाह जो पुटु सैद अशद शाह सख़्तु ज़ख़्मी थी पियो।
सिविल अस्पताल में ज़ख़्मनि जा सूर नसंदे दम धणी हवाले कयो। जामशोरे भरिसां खाणो लॻे डस हाईवे ते सन खां हैदराबाद ईंदड़ वेन ऐं साम्हूं खां ईंदड़ ट्रक विच में टक्कर। औरतुनि ॿारनि समेत 15 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी थी पिया। सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में बदमनी, मेवात, करोंडी, दाऊ जहांपुर, सिजावल, जुणेजो ऐं रुस्तम चोरी में उफ़र जूं 4 वारदातूं। शहरनि पारां पुलिस खां ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई करे बदमनी खे मुंझ ॾियण जो मुतालबो।